सिंध के सामूंडी बेटन ते वफ़ाक़ तरफ़ां कब्ज़े ख़िलाफ़ समूरी सिंध जियां कंबरवासी भी सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन सिलसिले में सिंध एक्शन कमेटी के सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो तो वरी ॿिए पासे पीपी शहीद भुट्टो कारकुननि प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि के कारकुननि ऐं शहरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हर असांजी धरती ज़मीनूं हिन वक़्तु असांजा बेट हिन वक़्तु कराची कमेटी ठाहे असांजी सिंध के फुरण की कोशिश कई थी वञे। सिंध जे वसीलनि ते हमेशा वफ़ाक़ कब्ज़ो कयो आहे। हिन भेरे सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ खे ॾिनी इजाज़त तव्हां बेटनि ते वञी शहर अॾियो। पोइ जॾहिं सिंधी माण्हू जागी पिया त हुननि चयो असां ईअं न कयो आहे। हुननि सदा ते जारी कयो आहे हींअर बेटनि ते कमु हले पियो। बेट असांजा आहिनि, सिंध असांजी आहे, वसीला असांजा आहिनि, समूंडो असांजो आहे, हीअ दरिया असांजा आहिनि। बेट जेके आहिनि उहो सिंध जी ज़ाती मिल्कियत आहे, उहो सिंध जो ई रहंदो। हुकूमत असां हिन में सिंध हुकूमत के बिनवाल था सम्झूं। सिंध हुकूमत जे एनओसी तहत वफ़ाक़ी जेके इदारा आहिनि असां वटि जेको असांजे सिंध में इन थिया आहिनि ऐं असांजे बेटनि ते सिंध जे वसीलनि ते जेका कब्ज़ो करण जी कोशिशि कई थी वञे, असीं इन शइ जी मज़म्मत था। हे जेको मुसलसल एहतजाज था कयूं, जेको वफ़ाक़ हुकूमत सदारती ऑर्डिनेंस तहत सिंध जी मिल्कियत ते सिंध जे वसीलनि ते जेको धाड़े हणण जी कोशिशि कई आहे, विलार करण जी कोशिशि कई आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो जी मज़म्मत था कयूं ऐं असीं उन हुकुमराननि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध जो दिफ़ा कंदासीं। हिननि मुतालबो कयो त वफ़ाक़ तरफ़ां जारी कयल ऑर्डिनेंस रद्द करे सिंध के बेटन तां कब्ज़ा ख़त्म कया वञनि। ॿी सूरत में लखें किरोड़े सिंधी रोडन ते निकिरी ईंदा। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।